जुग जुग जियंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो हाँ जुग जुग जियंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो सिंध बि रहंदी सिंधी रहंदा सिंध बि रहंदी सिंधी रहंदा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जियंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो हाँ जुग जुग जियंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो सिंध बि रहंदी सिंधी रहंदा। किपरो कारपोरेट फार्मिंग 6 नवा कैनालन ऐं एडसा एक्ट तरमीम ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंध दिहाड़ी तहरीक तरफ़ां किपरो वाहक खां शहीद सूर्या बादशाह चौक किपरो ताईं रैली कढी धरणो हंयो वियो जंहिं में औरतूं ऐं ॿारड़ा मुतालबनि जा पेना फ्लैक्स खणी वॾे अंग में शरीक थिया। रैली में आबादकारनि वकीलनि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं हारिन ऐं शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। कैनाल समूरा नामंज़ूर सिंध जो थींदो रेगिस्तान त कीअं हलंदो पाकिस्तान वफ़ाक़ वाज़ह कर ऐलान कैनाल खपे या पाकिस्तान जे पुरजोश नारनि जे खिपरे शहर में गूंज शहरियुनि तरफ़ां रैली जी विख विख आजिया ऐं गुलनि जी वर्खा। रैली जी अॻवानी अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवाट सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर उमरा समो शमशाद लगारी सतार रिंद अज़हार दाऊद पोटे अताउल्ला उन्नड़ मूसा राजड़ हली मंगरियो दिलदार लगारी सादिक कुंभर मियाँ गुलाम हैदर राजड़ अमड़ सिंधु मरी ज़ैनब राजड़ अली नवाज़ डाहिरी मीर हसन मरी ऐं ॿियनि कई। रैली सूर्या बादशाह चौक ते पहुती जिते धरणो हंयो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त पीपल्स पार्टी सिंध दरिया विकिरो कयो आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार जे लालच में आदमखोर बणिजी वई आहे। 6 नवा कैनाल जी मंज़ूरी सदर ज़दार ॾिनी आहे। इर्सा एक्ट में तरमीम बि सदर ज़दारी करे सिंध दरिया जो पाणी गैर मुल्की कंपनियुनि खे विकिरो करण जी कानून साज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरज़मीन सदियुनि खां वठी आबाद आहे। ही गैर क़ानूनी कैनाल जेके सिंध दरिया मां कढिया पिया वञनि असां इन जो सख़्तु मुख़ालिफ़ आहियूं। जेकॾहिं कैनाल कढिया विया त पोइ सिंध सॼी बर्बाद थी वेंदी सुकी वेंदी। हिकिड़े वीराने खे आबाद करण लाइ आबाद मुल्क खे गैर आबाद कयो पियो वञे असां उनजी भरपूर मज़ामत कंदासीं। सिधी सही हिकिड़ी माना सिंधियुनि जे ख़िलाफ़ु साज़िश आहे सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश आहे ऐं हीअ सूफ़नि जी सरज़मीन आहे ऐं रब जी दुआ आहे वली अलाहनि जी दुआ आहे हिन खे हिन माण्हुनि खे ऐं इहे साज़िशूं अॻु बि थियूं आहिनि को नतीजो न निकितो अॻिते बि को नतीजो न निकिरंदो। ॿी ॻाल्हि त कश्मीर खां केटी बंदर ताईं हज़ारे शागिर्द उस्ताद दानिश्वर शाइर अदीब रेफरेंडम ॾेई चुका आहिनि इन जे ख़िलाफ़ु। अञा बि कंहिं शइ जी ज़रूरत आहे त उहो बि वाज़े कयो। असां सिंध जे कुंड कुड़छ ताईं हिननि गैर क़ानूनी कैनालनि जे ऐं जेके सिंध जूं ज़मीनूं ही इंतहाई अहम ऐं सीरियस मसइलो आहे। जेकॾहिं सिंध जा 13 लख एकड़ ज़मीन ई खणनि था सुभाणे इन खे वधाए 50 लख एकड़ कनि सुभाणे 1 करोड़ एकड़ कनि ऐं उते वसंदड़ आबादियुनि ऐं माण्हुनि खे लॾाइनि। इन जो मतिलबु इहो आहे त असांजे धरती असांजे पाणी ॿियनि वसीलनि ते कब्ज़ो करे चुका आहिनि। बाक़ी ज़मीन आहे ऐं पाणी आहे उन ते कब्ज़ो आहे जंहिंजे ख़िलाफ़ु ही असांजो एहतिजाज अॼु खिपरे में आहे ऐं हीउ एहतिजाज असांजो जेको आहे सिंध जे कुंड कुड़छ ताईं हूंदो ऐं तव्हां ॾिसंदो ईद खां पोइ हीउ एहतिजाज हर सिंधी माण्हूअ जे ज़बान ते हूंदो ऐं हर सिंधी माण्हू उथी बीह रहंदो ऐं आवाज़ उथारींदो ऐं हुक्मराननि खे विफ़ाक़ खे ऐं पंजाब जे उन्हनि धुरनि खे जेके हड़प करणु चाहिनि था हिन सूबे खे हिन मुल्क जे राइट्स खे हितां जे माण्हुनि खे उन्हनि खे माण्हुनि जे अॻियां झुकणो पवंदो आहे। जीअं ज़रदारी माफ़िया अवामी जदोजहद जे अॻियां कंध निमायो आहे झुकिया आहिनि त हीअ धरती जेका आहे सा धारियुनि खे कान ॾिबी ऐं हिते कैनालनि जी असां मुखालफ़त करियूं था। ज़रदारी साहब अरसा एक्ट जो पाकिस्तान जी विरासत पानी की विरासत जो इदारो है उनमें गैर कानूनी आर्डिनेंस वसीले तरमीम करे समूरो इर्सा जो इदारो वफ़ाक़ के हवाले कर छो है। कारपोरेट फार्मिंग के नाले में सिंध जो लखें एकड़ ज़मीनूं वफ़ाक़ गैर मुल्की कंपनी के ॾिनियूं वियूं आहिनि ॿिए पासे जेका बंजर लखें एकड़ ज़मीनूं आहिनि उन्हनि खे आबाद करण जे लाइ सिंधु दरिया मञा 6 नवा कैनाल कढिया पिया वञनि।
हाणे वरी जेको चोलिस्तान कैनाल आहे उन्हनि चवनि था त ॿचा ॼणण शुरू कया आहिनि, उहे नंढा नंढा ॿचा पियो ॼणे ऐं 6 मञा वधी हाणे वरी 9 कैनाल थी विया आहिनि हलिया। हीअ सिंध जे पाणी ते धाड़ो आहे, सिंध खे रेगिस्तान करण जी साज़िश आहे। पीपुल्स पार्टी इन में इन्वॉल्व आहे। पीपुल्स पार्टी जी मर्ज़ी सां सदारती महल मञा सभु ऑर्डिनेंस जारी पिया थियनि। असीं सम्झूं था त पीपुल्स पार्टी सिंधी अवाम जे पुठ में छुरो आयो आहे ऐं पीपुल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर सिंध जे वसीलनि ज़मीननि ऐं सिंधू दरिया जो सौदो कयो आहे। तंहिं करे वफ़ाक़ सां गॾु पीपुल्स पार्टी बि मुजरिम ऐं ॾोहारी आहे। जेसि ताईं इहे कैनाल रद्द नथा थियनि ऐं 150 सालनि खां वठी सिंधू दरिया जे पाणी ते जेको धाड़ो हयो वियो आहे उन धाड़े जो जेसि ताईं हिसाब किताब नथो ॾिनो वञे एसि ताईं असांजी पुरअमन जमहूरी जदोजहद जारी रहंदी। पंजाब जो हुक्मरान टोलो सिंध जे गद्दार वॾेरा शाही सां मिली 150 सालनि खां वठी असांजो पाणी ते धाड़ा हणे पियो सिंध जे पाणी ते। हीउ कैनाल सिंधी माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे। तंहिं करे हीउ कैनाल त कंहिं बि हालत में सिंधी माण्हू ठाहिणु कोन ॾींदा। हीउ तव्हां एहतजाज ॾिसो, हर शहर में, हर ॻोठ में, हर ॿाराड़ी में, शहरनि में एहतजाज एतिरो वधी वियो आहे जो हाणे ख़ुदि बौखलाहट जो शिकार आहे। पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट जेका उन्हनि ते सयूं त करे वेठी आहे, पर हाणे इहा बौखलाहट जो शिकार आहे त हाणे इनखे मोह की ॾिजे। गद्दारी बि कबी आहे ऐं माण्हुनि जे मथां हथ बि रखिबो आहे। पीपुल्स पार्टी जो शुरू खां वठी इहो ई रवैयो रहियो आहे। असां सिंधी अवाम जो हाणे मुतालबो इहो आहे त असांजो जेको 150 सालनि खां वठी तव्हां पाणी चोरायो आहे असांखे उनजो हिसाबु ॾियो। कैनाल त कंहिं बि हालत में सिंधी माण्हू ठाहिण न ॾींदा। हीअ जेको कैनाल ठहनि पिया हुनजे ख़िलाफ़ु ऐं उन सां गॾु कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु, छाकाणि त हीअ जेके ज़मीनूं सरकार जेको आहे ॾे पई इस्टेब्लिशमेंट जे थ्रू फ़ौज खे, उहे जेके आहिनि से उन्हनि खे आबाद करण लाइ कैनाल निकिरनि पिया। इन करे असांजो मुतालबो ॿई आहिनि। कारपोरेट फार्मिंग ख़तमु कयो, कारपोरेट फार्मिंग में जेके ज़मीनूं आहिनि उहे बेज़मीन हारियुनि खे ॾियो ऐं उन खां पोइ जेको आहे जेको पाणी जो सिस्टम आहे उन में गुज़िरियल 150 सालनि खां पाणी फुरे पियो वञे। ख़ासि करे पाकिस्तान खां पोइ जेका पंजाब जी ज़मीन आहे उहा ॿीणी आबाद थी वई आहे ऐं सिंध जी ज़मीन अधो अधु घटि थी वई आहे। कारपोरेट फार्मिंग जे नाले 6 कैनाल कटिया पिया वञनि सिंधू दरिया में, उनखे ई जेको आहे असां नामंज़ूर आहे। सूरत में असांखे मंज़ूर कोन्हे। असां सिंधियुनि तहरीक तरफ़ां किसरो में इहो ई मुतालबो था करियूं असांजी सिंध खे इंसाफ़ लॻी पई आहे ऐं हीअ जेके उनखे बंदि कनि, न त पोइ असीं एहतजाज जो दाइरो वधाए बि सघूं था। सिंध मां जेके बि कैनाल निकिता आहिनि उहे न सिर्फ़ु इंसान ज़ात लाइ ख़तरो आहे, पर पखी पखड़ माल जानवर सभिनी लाइ जेका ख़तरो आहे। जेकॾहिं पाणी जा 6 कैनाल निकिरी विया त असांजे सियाहत जेका हूंदी ख़तमु थी वेंदी। असां इहे न ॾींदासीं। जेकॾहिं अॼु असांजो हिते सिंधियुनि तरीक़े जो जलसो आहे, सुभाणे इंशाअल्लाह जेकॾहिं असां ॿिए जॻह ते बि निकिरी ऐं रोड ते वेंदासीं। हुन जो त पीपल्स पार्टी कारपोरेट फार्मिंग मनसूबनि जी हिमायत में मुहिम हलाइण जो सिलसिलो बंदि करे ॿी सूरत में सिंध जो अवाम पीपल्स पार्टी सां बि जनरल अयूब ज़िया ऐं मुशरफ जहिड़नि आमरनि जहिड़ो हशर कंदो ऐं पीपल्स पार्टी अञा बि वधीक ख़राबु थींदी। पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ी हुकूमत होश खां कमु वठनि, अवाम दुश्मन ऐं मुल्क दुश्मन मनसूबा रद्द कनि। जेसिताईं उहे मनसूबा रद्द न थींदा तेसिताईं पुरअमन जमहूरी जदोजहद जारी रहंदी। एहतजाजी रैली मौक़े ते उस्ताद अदबी फॉर्म जे उस्ताद लगारी एम जीवन कुंभर, STP जे मोहम्मद उस्मान कुंभर, जस्कम जे आज़ाद कुंभर, अकबर मरी, शोक सिंधी, मीर हसन मरी, वकार मरी, मंसूर कुंभर समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक़ह जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।